सामारो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॿोॾि मुतासिरीन में अल ख़िदमत फाउंडेशन ऐं जमायत इस्लामी पारां 200 ख़ानदाननि खां वधीक ॿोॾि मुतासिरीन में राशन बैग विराया विया। उन मौक़े ते ताज मोहम्मद खोखर, खलील अहमद खोखर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अल ख़िदमत फाउंडेशन जे ओनर सिराजुल हक़ जी हिदायत ते ज़िले उमरकोट जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में मुतासिर थियल ॻोठाणनि ऐं रोडनि ते पनाह वठी वेठल माण्हुनि में तयारु थियल खाधे समेत राशन जा बैग तरपाल पिणु ॾिना पिया वञनि ऐं मेडिकल कैंपूं पिणु लॻायूं आहिनि। हुननि वधीक चयो त अल ख़िदमत फाउंडेशन हर हवाले सां मुतासिरीन जी ख़िदमत कंदी रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।